आदा अलीशर साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं। या अली मदद अब्बा। अदा मौला अली मदद। दे खबर अदा हाल वाल जो किया तबियत ताजी खुश आयो? अदा पहले शहर फकीर जो राशिद मोराई। आदा तबियत किया ताजी खुश आयो खैरा? मरे हलूं पिया मरे जिंदगी अॾी पूरा कयूं पिया। हाँ पुछणो इहो जो तव्हां कहिड़े वक़्त खां उस्ताद जलाल टंडे जा माना आशिक़ रहिया ऐं कॾहिं उस्ताद सां तव्हांजी पहिरीं मुलाक़ात? 1991 साईं 1991 जा। 91 में तव्हां उते वियो ॻोठ में उस्ताद वटि या किथे महफ़िल में मुलाक़ात थी? गॾु हुयासीं ईअं सम्झ गॾु हुयासीं 10 साल गॾु हुयो मां। अच्छा 10 साल। हा मां पुछां थो पोइ तव्हां ॿुधाइजो त तव्हां माना हितां उस्ताद वटि वञी उते रहिया या छा चकर हो माना? उते वेंदा हुआसीं हर महीने चकर ॾींदा हुआसीं वेंदा हुआसीं बराती रहंदा हुआसीं। अच्छा हाणे कचा कंदा हुआसीं। माना इश्क हो तव्हांखे उस्ताद सां न? इश्क हुयो साईं मोहबत हुई इंसान। इहो इश्क तव्हांखे पैदा कीअं थियो उस्ताद? बसि ज़माने जो इश्क लॻो। ज़माने माना इश्क लॻंदो आहे त जीअं इहो बालकपण में थियो या वॾे थियण खां पोइ थियो छा थियो? बसि नवां तयारु थी विया बसि ईअं बसि इश्क जो ठोकरड़ी अची वई। अच्छा इहो तव्हां हाणे कुंडी किथे अटकी? किथे कलाम ॿुधिया छा? हा कलाम ॿुधासीं। माना थींदो आहे न बाबा किथे तव्हां महफ़िल ॿुधी या होटल ते वेही कलाम ॿुधिया चांहि वारे होटल ते या केबिन ते किथे कलाम ॿुधिया? न ये केस के हिकिड़ो दोस्त बचपन जो उहो हिकु ॿुधंदो हुयो। अच्छा पोइ मां नफ़रत कंदो हुन खां। अच्छा उस्ताद खां? दिल्ली ॻाल्हि। हा मां चवंदो यार इहो छा ॿुधे थो ॿुध को लता रसी ॿुध मां चए छा ॿुधे थो। हा मूंखे जेतिरो ख़बर न आहे हिनजी। हा पोइ जॾहिं असांखे बि ज़माने जी हवा लॻी पोइ चयोसीं वाक़ई यार फ़कीर सही आहे। माना हवा लॻण माना इश्क लॻो तव्हांखे? हा हवा आई हूंदी ॿियो हवा जेका आम हवा त न हूंदी? कहिड़ी हवा आहे? हवा जीअं तुंहिंजे जाम शोरे में हवाऊं हलनि थियूं थधियूं ॿियूं हवाऊं आहिनि बाबा उहे हवाऊं ॿियूं आहिनि। हा हीअ हवा ॿी आहे जेका उस्ताद चवंदो आहे त माना उहो पाणी न आहे जंहिंखे हवा न लॻी हुजे उहो इंसान ई न आहे इहो उस्ताद चवंदो आहे। सम्झो था? इश्क जो लॻो साईं बसि मारे छॾियईं न बसि। पोइ माना केसटूं तो वठणु शुरू कयूं छा कयो? पोइ जहिड़ी जो केसट ईंदी हो केसट जो ॿुधंदो हुउमि कलाम मुंहिंजे मौज़ू जा चवंदो हो। अच्छा मां चयो फ़कीर खे ख़बर कीअं पए मुंहिंजी ॻाल्हियूं करे थो? तोखे ईअं लॻंदो महसूसु थींदो आहे न? हा मां हे आहे न असां ॻाल्हियूं कयूं पिया पाण में। फ़कीर कीअं ॿुधो हुई कीअं हली चए थो असांजी? सही सही सही। पोइ चवंदा हुआ माण्हू यार जलाल जेको आशिक़नि जो अबू आहे। मां चयो वाक़ई अबू आहे यार। सही सही। पोइ हुन ॾींहुं पहुची अबू मञियोसीं अबू हुयो। भला मुर्शिदो माई बाप हो सॼो। सही सही। बचनि जो वारिस हुयो। उस्ताद सां जॾहिं तव्हांजी पहिरीं मुलाक़ात थी त उहा का कंहिंजे थ्रू थी कंहिंजे वास्ते सां थी या तव्हां वञी सिधो पहुता हुते? पंहिंजे थ्रू पंहिंजे इश्क में बसि। अच्छा उस्ताद खे तव्हां वञण से थी छा चयो? बसि वञण सां त बसि ॾिठो थिए फ़कीर खे बसि फ़कीर त ॿियो जो माण्हू हुयो। हा बसि मां जीअं उतां ते वियुमि त उते पहिरीं मुलाक़ात सां उमिरि जो बि मां नंढो हुयुमि थोरो। जी जी नई सावरड़ी हुई। घणी उमिरि हुई अंदाज़न? अंदाज़न तक़रीबन 18-19 साल जो हुयुमि। अच्छा जी हा। पोइ उस्ताद छा चयो माना कीअं मुलाक़ात थी थोरो ॿुधायो सही? बसि पोइ वेठासीं फ़कीर सां बि फ़कीर वरी रईस बि जम्मू वटि बि हुयो फ़ैसिला बि कंदो हुयो। अच्छा उन ॾींहुं को फ़ैसिलो रखियलु हुजे वटि को। अच्छा कंहिंजो पोइ ख़ल्क़ अचे वञे पई वेठी हुई। सही। पोइ एॾो असांखे वरी प्यार न जो बसि छा थो ॿुधायां असांखे ख़रीद करे वरितईं न। मिलण जो अंदाज़ कीअं हो भला उस्ताद जो? तमामु बहितरीनु साईं। फ़कीर जीअं उतां दर टपियो त ईअं गोॾ ॿधलसि। अच्छा चेपल हवाई चेपल पेरनि में पातलसि।
अच्छा सर नंगो हुयो सही सफ़ा जोगिनर चोलो शेरवानी चोलो पतल जोगिनर कलर जो मां जे ॾिठ मां चयो हेॾी सफ़ा हेॾी फ़कीर आहे। अच्छा वाह माशाल्लाह मां कदमनि ते किरी हथ ॾिनोमांसि और मुंहिंजे कदमनि ते मां हैरान थियुमि यार मां चयो मां पंहिंजी इज़त खे मूंखां वॾो आहे उस्ताद माण्हू आहे वरी जो ये मुंहिंजे कदमनि ते छो किरियो माना एॾी सादगी हुई पोइ वरी मुंहिंजे दिलि में मुंहिंजी इहो आवाज़ निकितो मां चयो अरे हे फ़कीर आहे फनकार न आहे। सही सही फनकार त बाबा जी चार आंगुरी मथे मिलाईंदा आहिनि। हाँ बिल्कुलु साईं उहे फनकार पुराणे वक़्त जा फनकार ई ॿिया हुआ उस्ताद हिकिड़ी शइ बि हो। हा न साईं मां चयो हे फ़कीर आहे फनकार न आहे। पोइ तव्हांजी उस्ताद ख़िदमत छा कई ख़ातिर तवाज़ा कहिड़ी कई? ॾाढी तमामु बहितरीन। अच्छा पोइ राति बि रहियोमांसि मां चयो राति फ़कीर सां कचहरी कंदासीं। सही फ़कीर सां राति कचहरी कईसीं पोइ हाल वाल कयईं यार इहो मुल्क मुंहिंजो ॾिठल आहे तुंहिंजे मुल्क ते मां आयल आहियां कल्ह बि तुंहिंजे मुल्क जा माण्हू मूं वटि महिमान टिकल हुया उहो असुल महिमान छा मुंहिंजा ॻोठ ई हुया उहो बक़ाइदा जंहिंजा नाला खयईं मुंहिंजा ॻोठ ई परे फिरी विया। सही उहे बि शौक़ीन आहे उन जा। सही मां चयो इहे त मुंहिंजा परे जा परे फिरी हा अदा इहा ॿी ॻाल्हि इहा ॿुधाइजांइ त उस्ताद माण्हू ॻाल्हि मशहूरु आहे त उस्ताद माना जेको बि हुन वटि महिमान ईंदो त एसी ताईं उताक में वेहंदो जेसीं ताईं हू पाण चवंदा त बाबा हाणे असां आराम था कयूं पोइ उस्ताद घर वेंदो। सुबुह जो मुल्ला जी अज़ान सां निकिरी ईंदो मुल्ला जी अज़ान सां निकिरी ईंदो वरी तूं 5 बजे महफ़िल पहुचे मोटी न ईंदो अज़ान सां उताक ते चांहि हुते उताक ते पींदो। सही मच्छी ॿारींदो जेका महिमान सुतल हूंदा उन्हनि खे उथारींदो उथो वियो कचहरी कयो मच्छी ॿारींदो उन टाइम चांहि 5 बजे कराए चांहि पींदो। सही पोइ मुल्ला जी अज़ान सां जो वेहंदो ॾींहुं गुज़री वञे साईं मंझंदो अचे थी मंझंदो गॾु करे पंहिंजे हथनि सां विराए ॾे वरी जेकी भाॼी बचे तूं हिकिड़ी पाण ॾींदो साईं वरी जेकी भाॼी माण्हू बचाईंदा आहिनि न उहा हिकिड़ी प्लेट में लाहे उहा पाण खाए। अच्छा हा साईं इहा ॻाल्हि जिगर जलाल बि कई पिए चयो उस्ताद हिकु दफ़ो मूंखे मानी कराई त वरी जेका बची त उहा वरी पाण खाए पियो। उहा पाण साईं इहा हिनजी ख़ासियत हूंदी। ऐं खाइण में कहिड़ी शइ जो शौक़ीन हो तव्हां ॾिठो उस्ताद खे? शौक़ीन साईं बसि सुबुह जो नाश्ते में सफ़ा सियाती कमु कंदो मखण मक्खी लस्सी अंडो। अच्छा पोइ इहो आने थो नाश्ते में अली शेर अली असां बब्बर चए पियो त चई दाल जो ॾाढो शौक़ीन हूंदो भाऊ जलाल चई दाल ॾाढी खाईंदो दाल जो शौक़ीन दाल चई जिते बि भले कुझु बि हुजे असां को मुर्गी हुजे या को छेलो पीस हुजे या का दाल खे लाज़मी तयारु कराए दाल जो माना शौक़ीन हो न। हा उहो मां वटि ईंदो हुयो न जॾहिं मठ मुंहिंजे जी जी मां त सिर्फ़ु धार कंदुमि जेको हूंदो मां चयो फ़कीर जी घटि न आहे करिणो जो कुझु ख़ुदा ॾिनो माना तव्हां ॾे बि ईंदो महिमान नवाज़ी लाइ अलाह जी जेकी बि नेमत आहे मां उहा ॾींदोमांसि अॼु फ़कीर खे। तव्हां ॾे किथे ईंदो साईं? झटपट साईं माना इहो पूरो पतो ॿुधायो त जीअं दोस्तनि खे ख़बर पए न। झटपट बलूचिस्तान में फरमाश चवंदो आहे न। जी जी माना हुते तव्हांजी दावत ते ईंदो तव्हां ख़ासि दावत ॾींदा या पंहिंजे दिलि सां ईंदो? न पंहिंजे ख़्याल सां ईंदो जॾहिं बि प्रोग्राम थींदो हो न हेॾां इहो कामरान जानी अच्छा बलूचिस्तान वारे पासे पोइ भाऊ वटि वेंदा पैगाम कंदो माशाल्लाह मां पैगाम कंदो पोइ असां फिरण ॾे अचूं था तुंहिंजा महिमान माशाल्लाह असां हेतिरा माण्हू थी एतिरो लंगर कजांइ पोइ मां छेलो कंदुमि साईं बक़ाइदा छेलो वठंदुमि सजी जो शौक़ीन हो सजी खाईंदो हो माशाल्लाह।